नवीन सकाफ़ती सरगर्मियूं जेके आहिनि उहे उते पहुतल आहिनि। टेस्ट पब्लिक स्कूल उते मौजूदु आहियूं। उते सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां तकरीब जेका रखी वई आहे, अचो त उन्हनि उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं ॿिया जेके सियासी समाजी माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। यूँ समझ लें कि ईद की तरह सब नए कपड़े सिलवाते हैं और सिंधी कल्चरल डे के हिसाब से तो ये दिन हम बहुत जोशो खरोश से मनाते हैं। इसका मकसद ये बच्चों में हम उजागर करना चाहते हैं कि सिंध की तहजीब कितनी पुरानी है। सिंधी सकाफ़त जेके तमामु पुराणी आहे, मुंहनि जे दड़े खां बि क़दीम आहे। असां सिंधी सकाफ़त ॾियार खे वॾी ख़ुशी सां मल्हायूं था। बहितरीनु कोशिशि आहे जो जेको ॾींहुं मल्हाए थो वञे असां सिंधियुनि लाइ फ़ख़्र जो ॾींहुं आहे। आयल उस्तादनि जूं, शागिर्दनि जूं ऐं सियासी समाजी माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चयो त सकाफ़त जो ॾींहुं जेको आहे उहो असां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। नईम लाशारी, अवामी आवाज़ TV। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।